ॾींदा हलूं। पाकिस्तानी पासपोर्ट ते पॾे वेंदड़ अफ़गानी मुसाफ़िर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। FIA इमिग्रेशन कराची एयरपोर्ट ते कार्रवाई कंदे गिरफ़्तारी अमल में आंदी आहे। FIA अख़्तियारनि मूजिबि जवाबदार मुलाज़मत लाइ पाकिस्तानी पासपोर्ट ते सऊदी अरब वञी रहियो हुयो। पाकिस्तानी पासपोर्ट ते पॾे वेंदड़ अफ़गानी मुसाफ़िर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। FIA इमिग्रेशन कराची एयरपोर्ट ते कार्रवाई करे गिरफ़्तारी अमल में आंदी आहे। FIA अख़्तियारनि मूजिबि जवाबदार मुलाज़मत लाइ पाकिस्तानी पासपोर्ट ते सऊदी अरब वञी रहियो हुयो। पाकिस्तानी पासपोर्ट ते पॾे वेंदड़ अफ़गानी मुसाफ़िर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया। पाकिस्तानी पासपोर्ट ते पॾे वेंदड़ अफ़गानी मुसाफ़िर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। ख़ालिक, अपडेट कजो, FIA ही जेका कार्रवाई कई आहे हिन हवाले सां। FIA इमिग्रेशन पारां कराची एयरपोर्ट ते कार्रवाई कई आहे। पाकिस्तानी पासपोर्ट ते ॿाहिरि मुल्क वेंदड़ अफ़गानी मुसाफ़िर खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदार ज़हीर अहमद जालसाज़ी ज़रिए जेको आहे त धोखो ॾेई करे पाकिस्तानी पासपोर्ट हासिल कयो ऐं जेको जवाबदार आहे उहा मुलाज़मत जे हवाले सां सऊदी अरब वञी रहियो, जंहिंखे जेको आहे त FIA पारां हिन वक़्तु गिरफ़्तार कयो वेंदो आहे ऐं पाकिस्तानी पासपोर्ट बि हुन वटां बरामद कयो आहे। हुनजी जेका वीज़ा लॻल हुई उहा बि तहवील में वरिती वई आहे, जॾहिं त जवाबदार मथां कानूनी कार्रवाई लाइ एंटी ह्यूमन ट्रैफिकिंग ते कराची सां राब्तो कयो आहे। हुनजे मथां जेका FIR बि दाख़िल कई वई आहे। जी ठीकु आहे ख़ालिक, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।